जी, कराची में रेंजर्स थाक ते थियल दहशतगर्द हमले के नाकाम बणायो वियो आहे। कुछ वक्त पहिरियां ख़बरूं साम्हूं पे आयूं त कराची जे गुलिस्तान जोहर वारे इलाइक़े में क़ाइम रेंजर्स थाक ते हमलो कयो वियो आहे। इहो हमलो 8:10 मिंटनि ते कयो वियो ऐं शुरूआती तौर ते जेके ख़बरूं साम्हूं अची रहियूं आहिनि त जेका रेंजर्स जा ट्रांसपोर्ट थाक आहिनि उनखे निशानो बणायो वियो। दहशतगर्दनि पहिरियां हिकिड़ो धमाको कयो ऐं उन खां पोइ 3 खां 4 जेके दहशतगर्द आहिनि उहे इमारत जे अंदरि दाख़िल थिया ऐं पोइ सिक्योरिटी फोर्सिस वक़्तसर कार्रवाई कई, फायरिंग जी ॾे वठि थी, जंहिंजे नतीजे में 5 जेके दहशतगर्द आहिनि उहे मारिजी चुका आहिनि। हिन वक़्तु सिक्योरिटी फोर्सिस तरफ़ां जेको क्लीयरेंस ऑपरेशन आहे उहो जारी आहे ऐं हेल ताईं जेके इतला मिलनि पिया उन में इहा शइ ॿुधाई वई आहे को बि रेंजर्स या सिक्योरिटी फोर्स जेको अहलकार आहे उहो ज़ख़्मी न थियो आहे ऐं हेल ताईं जा जेके इतलात आहिनि उन मुताबिक़ सिक्योरिटी फोर्सिस कराची जे गुलिस्तान जोहर वारे इलाइक़े में रेंजर्स थाक ते थियल हमले खे मुकमिल तौर ते नाकाम बणाए छॾियो आहे ऐं सिक्योरिटी फोर्सिस जी जवाबी कार्रवाई में 5 जेके दहशतगर्द आहिनि उहे मारिजी चुका आहिनि। हिन वक़्तु क्लीयरेंस ऑपरेशन जारी आहे।